जी बिल्कुलु मुल्क अंदरि सतीं आदमशुमारी कराई पई वञे। अॼु उनजो पहिरियों ॾींहुं आहे। हिन वक़्तु असीं सब डिवीज़न फिरोज़ाबाद में मौजूदु आहियूं, जिते जेको सेंसस अमलो आहे उहो गुज़िरियल 3 ॾींहंनि खां चकर कटे रहियो आहे, पर हिन वक़्तु ताईं न उन्हनि जो जेको पोर्टल आहे उहो कमु करे रहियो आहे, न सर्वर जेको आहे हिन वक़्तु ताईं डाउन ॿुधायो पियो वञे, ऐं नई जेको नक्शा आहिनि उहे उन ते टेबलेट ते जेके आहिनि उहे अपलोड थी सघिया आहिनि। अमलो परेशान नज़र अची रहियो आहे। उन हवाले सां असां सां गॾु एसी फिरोज़ाबाद उमैमा सोलंगी मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। सॼी सूरत हाल में कीअं था सम्झो त जेको ही सेंसस आहे उहा थी सघंदी? अच्छा, बेसिकली ही फर्स्ट डिजिटल सेंसस आहे न, असांजे लाइ फर्स्ट एक्सपीरियंस आहे, त डेफिनेटली चैलेंजिस अचनि पिया। थोरो इहो थींदो कुझु ॾींहंनि ताईं। अॼु असांजो फर्स्ट डे आहे, टीम्स अचनि पियूं। हाणे नफ़री जेका पुलिस थी न पहुती आहे उनजो इहो रीज़न आहे कि डिफरेंट थाननि मां अचनि पिया। हाणे हर एरिया खे 3 डिस्पैच पॉइंट्स आहिनि असां वटि। हर डिस्पैच पॉइंट में 4 थाना लॻनि था। उन मां अगरि असां मोबाइल्स कॉल करायूं था त उन में उहो टाइम टेकिंग आहे नेचुरली। ऐं ही फर्स्ट डे आहे, 3 to 4 डेज़ लॻंदा स्टार्ट थियण में, एडजस्ट थियण में। जेको टैब्स में इशू आहे उहो इन करे आहे कि हिननि कल्ह का अपडेट कई आहे जंहिंमें CNIC कंसीडर करनि था, जंहिंजे करे ही अॼु हैंग थी विया आहिनि कुझु ऐप्स। नादरा वारा रिप्रेज़ेंटेटिव्स हिते आहिनि, उन्हनि खां असां करायूं पिया। मां पाण हिते मौजूदु आहियां फैसिलिटेट करण लाइ। त इनशाला 1-2 ॾींहंनि में सॉर्ट आउट थी वेंदा ऐं ही कमु हले पियो, ईअं न आहे कि रुकियल आहे। जेके शयूं तव्हां ॿुधायूं इहे वक़्त खां अॻु में छाजे करे न पियूं थी सघियूं? जेके इहे तजुर्बा हुया, ट्रेनिंग्स हुयूं, या नक्शा हुया, पोर्टल जो हुयो, सर्वर जो कमु हुयो। कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते पंहिंजो सिग्नल कमु न पिया कनि, त उते ही टेबलेट कीअं कमु करे सघंदो? असल में ही इहो आहे कि ट्रेनिंग प्रॉपर थी हुई सभिनि एन्यूमरेटर्स जी, लेकिन अगेन आई वुड से कि ही डिजिटल आहे। सभिनि लाइ फर्स्ट एक्सपीरियंस आहे। इलाही अहिड़ा मां एन्यूमरेटर्स ॾिठा आहिनि जिन खे कोई टैब हलाइण बि नथो अचे। ज़ाहिर आहे इट विल टेक टाइम। 1-2 ॾींहं त उन्हनि खे लॻंदा उनखे अंडरस्टैंड करण में। ट्रेनिंग 1 ॾींहं जी ज़रूरी न आहे, या 2 डेज़ जी ट्रेनिंग उन्हनि खे ज़रूरी न आहे कि एक्सपर्ट करे छॾे। 1-2 ॾींहं स्टार्टअप करण में उन्हनि खे लॻंदा हिननि वटि प्रीवियस एक्सपीरियंस न आहे, मैनुअल ते हलियल आहिनि माण्हू। उन्हनि खे थोरो बूस्ट करण लाइ असांखे टाइम ॾियणु खपे। ॿुधाए पियो वञे त अमले जी बि खोट आहे, जिन जूं ड्यूटियूं लॻाई वियूं उहो अमलो बि हिन वक़्तु ताईं नाहे पहुची सघियो। कुझु अहिड़ो अमलो आहे। कल्ह असां हिते पहुतासीं, उहो ॾिठोसीं त उते जेको बीमार जेके हुया मुलाज़िम उहे बि पहुता, उन्हनि जूं बि ड्यूटियूं लॻल हुयूं। इहो छा थी रहियो आहे? न, अमलो असां सॼो ई घुराए वरितो हुयोसीं। जेके न पिया अचनि या जिन जा इशू थियनि पिया उन्हनि खे असां राति DC ऑफिस में पाण ऑफिसर्स घुरायो आहे। उन्हनि जूं ड्यूटीज़ असाइन थियूं आहिनि। त ईअं नथो थी सघे कि अमलो न पहुचे। अॼु न त सुभाणे उहो कंप्लीट हूंदो। अॼु फर्स्ट डे आहे, इन करे थोरी लैकिंग लॻे पई। कॉन्टेक्ट न पियो थी सघे लाइन खे। असां कंहिं बि सूरत हाल में कंप्लीट कंदासीं हिनखे। जी तव्हां AC फिरोज़ाबाद उमैमा सोलंकीअ जो ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु आहे त हीउ जेको अॼु पहिरियों ॾींहुं आहे, अमलो बि पइजी वियो आहे। सिक्योरिटी जे हवाले सां बि इंतज़ाम कया विया आहिनि, ऐं हिन में 1-2 ॾींहं लॻंदो जेसीं ताईं हिन अमले खे जेका टेबलेट आहे हिन जे तरीक़ेकार जी ख़बर पइजी सघे। जी।